أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم والذين ومن الناس من يقول آمنا بالله فإذا أوذي في الله جعل فتنة الناس كعذاب الله ولئن جاء نصر من ربك ليقولن إنا كنا معكم أوليس الله بأعلم بما في صدور العالمين। ऐं कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके चवनि था त असां ईमान आंदो अल्लाह ते, पोइ जॾहिं अल्लाह जे राह में हुननि खे तकलीफ़ ॾिनी वञे थी त माण्हुनि जे पहुचायल तकलीफ़ खे हू अल्लाह जे अज़ाब वांगुरु करार ॾियनि था। ऐं जेकॾहिं तुंहिंजे रब जे तरफ़ां का मदद मुसलमाननि वटि अची वञे त ज़रूर ब ज़रूर चवंदा त बेशक असां तव्हां सां गॾु हुआसीं। छा भला अल्लाह ताला उन्हनि शयुनि खे, उन्हनि ॻाल्हियुनि खे जेके जहान जा सभिनी जहाननि जा सभिनी जहाननि जे इंसाननि जे सीननि में लिकल आहे, उन खे सुठे तरीक़े सां नथो ॼाणे। वलयअलमन्न अल्लाहु الذين آمنوا वलयअलमन्न المنافقين। ऐं ज़रूर अल्लाह ताला ॼाणी रहंदो उन्हनि माण्हुनि खे जिन ईमान आंदो, ऐं ज़रूर अल्लाह ताला ॼाणंदो मुनाफ़िक़नि खे। हिते अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके इहो चवनि था त असां ईमान आंदो, पोइ जेॾीमहिल काफ़िर उन्हनि खे तकलीफ़ूं ॾियनि था त इंसाननि जे पहुचायल तकलीफ़ुनि खे हू एतिरो संगीन सम्झनि था, हू एतिरो वॾो सम्झनि था जहिड़ो अल्लाह जो अज़ाब। ऐं उन जे करे हू उन्हनि तकलीफ़ पहुचाइण वारनि जी ॻाल्हि मञी करे वरी वापसि नऊज़ बिल्लाह कुफ़र में हलिया वञनि था। पर इन ॻाल्हि खे हू मुसलमाननि खां लिकाइनि था त माना असां नऊज़ बिल्लाह वरी हुननि जो चयो मञी वरितो ऐं असां काफ़िर थी विया आहियूं नऊज़ बिल्लाह। इहा ॻाल्हि मुसलमाननि खे कोन था ॿुधाइनि। पोइ जेॾीमहिल मुसलमाननि वटि अल्लाह पाक जे तरफ़ां का मदद अचे थी, यानी को फ़तह थी वई दुश्मन ते, या ॿियो को यानी अल्लाह पाक जे तरफ़ां इनाम मिले थो दुनियावी एतबार सां, त हू चवनि था त कसम खणी करे ॼण के चवनि था त बेशक असां तव्हां सां गॾु हुआसीं। माना ज़ाहिर में, बातिन में, दिलि में बि असां तव्हां सां गॾु ई आहियूं, पहिरीं बि आहियूं, पोइ बि आहियूं, ऐं असां तव्हां मां आहियूं, तव्हां सां गॾु आहियूं। हालांकि हूअ जेका ॻाल्हि उहो लिकाईंदा त असां ईमान खां पोइ कुफ़्र इख़्तियार करे वरितो आहे, इहा ॻाल्हि लिकाईंदा ताकी ही मुसलमान असांखे जेको हिननि खे फ़तह मिली आहे इन्हनि जा जेके सुठा नताइज आहिनि उन में असांखे बि शरीक कनि दुनियावी फ़ाइदो हासिलु करण जे लाइ। त हीअ जेको आहे लिकाए करे इहा ॻाल्हि वॾे ताक़ीद सां मुसलमाननि खे चवनि था। अल्लाह ताला इन जो जवाबु ॾिनो, छा अल्लाह ताला दुनिया जहान जे माण्हुनि जे सीननि में जेके राज़ लिकल आहिनि उन खे सुठे तरीक़े सां, उहे राज़ सुठे तरीक़े सां अल्लाह खे मालूम न आहिनि छा? बेशक हर शइ अल्लाह रब्बुल आलमीन ॼाणे थो। माना सीननि में ईमान आहे या कुफ़र आहे उन खे अल्लाह ताला ॼाणे पियो। तव्हां हिते मुसलमाननि खे त धोखो ॾेई सघो था, पर अल्लाह रब्बुल आलमीन खे धोखो नथा ॾेई सघो। अल्लाह रब्बुल आलमीन वटि तव्हांजी सभु ॻाल्हि वाज़े आहे त तव्हांजे दिलनि में छा आहे। अॻियां अल्लाह ताला फरमाए त ज़रूरु अल्लाह ताला ॼाणंदो यानी हूअं त अल्लाह ताला ॼाणे थो। अल्लाह ताला खे इंसाननि जे बल्कि पूरी काइनात जे पैदा थियण खां पहिरीं हर शइ जो इल्मु आहे। हिकिड़ो माण्हू आहे ज़ैद, उहो अञा पैदा कोन थियो, उन जे पैदा थियण खां बल्कि पूरी दुनिया जे पैदा थियण खां
तमामु पहिरीं करोड़े अरबे खरबे साल पहिरीं अल्लाह खे ख़बर आहे त हीउ ज़ैद नाले जो हिकिड़ो माण्हू थींदो, उहो ही कमु कंदो, सभु कुझु मालूम आहे। इन खे चइबो अल्लाह पाक जो इल्म अज़ली आहे। त अल्लाह पाक खे इल्म अज़ली, पर अल्लाह ताला जेको फ़ैसिलो फ़रमाईंदो न, अल्लाह ताला जेको फ़ैसिलो फ़रमाए थो बंदनि सां, उहो पंहिंजे इल्म अज़ली जे मुताबिक़ कोन थो फ़रमाए, बल्कि अल्लाह रब्बुल आलमीन हुज्जत क़ाइमु करण जे लाइ ज़ाहिर में यानी जेके अल्लाह खे ख़बर आहे त हीउ कहिड़ा कमु कंदो, पोइ उहो जहिड़ा कमु करे थो त माण्हुनि जे साम्हूं बि उहा ॻाल्हि अची थी वञे त वाक़ई हीउ माण्हू बुरा कमु करे पियो आहे, हीउ माण्हू सज़ा जो मुस्तहिक़। अल्लाह खे त पहिरीं ख़बर हुई त हीउ बुरा कमु कंदो, पर माण्हुनि खे त ख़बर कान हुई न। त अल्लाह रब्बुल आलमीन जेको हिन खे सज़ा या जज़ा जो जेको मदार रखियो आहे, उहो रखियो आहे हुज्जत क़ाइमु करण ते, माना सभिनी खे वाज़े थी वञे त वाक़ई ही मुजरिम आहे। अहिड़े ई तरीक़े सां जेको आहे सो हिकिड़ो माण्हू नेकी करे तो अल्लाह खे ख़बर आहे त हीउ माण्हू नेक थींदो, साले थींदो, हीउ सुठा कमु कंदो, पर अल्लाह ताला उन जे मुताबिक़ हुनखे बदिलो कोन थो ॾिए, बल्कि अहिड़े तरीक़े सां हुन जा अमल ज़ाहिर थियनि था जो माण्हू बि ॾिसनि था त वाक़ई हीउ माण्हू जेको आहे उहो यानी हिन खे इनाम जो लाइक़ु आहे ऐं हिन खे जेको आहे सो जज़ा मिलणु घुरिजे। त अल्लाह ताला हुज्जत क़ाइमु करण जे लाइ त हिते जेको अल्लाह ताला फ़रमायो त ज़रूर बि ज़रूरु अल्लाह ताला ॼाणंदो, माना सभिनी ते अल्लाह ज़ाहिर कंदो त ईमान वारा ही अथव। तकलीफ़ूं आयूं पर उन जे बावजूद बि हिननि जेको त पंहिंजे ईमान खे कोन छॾियो ऐं नऊज़ बिल्लाह कुफ़्र इख़्तियार कोन कयो। ऐं हू जेके माण्हू हुआ उन्हनि ॾिसो त इहो जेको सो ज़ाहिर में ज़बान सां उहे मुसलमान थिया हुआ, हालांकि ज़बान यानी अंदर में दिलि में हुननि जो कुफ़्र हो, उहे मुनाफ़िक़ आहिनि। अॻियां अल्लाह ताला फरमाए वक़ाल अल्लज़ीन कफ़रू लिल्लज़ीन आमनु इत्तबिउ सबीलना वलनहमिल ख़तायाकुम वमा हुम बिहामिलीन मिन ख़तायाहुम मिन शै इन्नहुम लकाज़िबून वलयहमिलुन्न अस्क़ालहुम व अस्क़ालन मअ अस्क़ालिहिम वलयुस्अलुन्न यौमल क़ियामति अम्मा कानू यफ्तरून। ऐं उन्हनि माण्हुनि चयो जिन कुफ़्र खे इख़्तियार कयो, उन्हनि माण्हुनि खे चयो जिन ईमान आंदो, तव्हां असांजे रस्ते जी पैरवी करियो, तव्हां असांजे रस्ते जे पोयां हलो, पोइ असां तव्हांजे गुनाहनि जो भार खणंदासीं। अल्लाह ताला फ़रमाए थो हालांकि उहे उन्हनि जे गुनाहनि जे बारनि मां ज़रो बि हरगिज़ न खणंदा, नथा खणी सघनि। उहे यानी उहे काफ़िर ईमान वारनि जे गुनाहनि जे बारनि मां ज़रो बि कोन था खणी सघनि। इन्नहुम लकाज़िबून, इहे बेशक यकीनन कूड़ा आहिनि। यानी काफ़िर मुसलमाननि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेको आहे सो पंहिंजे ईमान तां हटाइण जी कोशिशि कनि था। केॾी महिल यानी सख़्ती करे, मार कुट धमकियूं, केॾी महिल लालच ॾेई, ऐं केॾी महिल मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा शुबा पैदा करे, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा शक शुबा पैदा करे, एतिराज़ करे, जेतिरो कोशिशि यानी हू वसां कोन था घटाइनि, छो त हू पाण बि ऐं हुननि सां गॾु बि जेके शैतान आहिनि, जिन्नात शैतान आहिनि, इहे सभु मिली करे कोशिशि कंदा त हीउ ईमान वारो जेको आहे न पंहिंजे ईमान खां कंहिं बि तरीक़े सां हटे। त हिते हिकिड़ो अल्लाह ताला बयानु फ़रमायो त इहे काफ़िर जेके आहिनि मुसलमाननि खे चवनि था त तव्हां ईमान छॾे ॾियो ऐं असांजो जेको रस्तो आहे न कुफ़्र जो, उन कुफ़्र जे रस्ते ते तव्हां असांजे पोयां अचो। बाक़ी तव्हांखे इहो डपु आहे त जेकॾहिं असां कुफ़्र इख़्तियार कयो त पोइ छा थींदो, असांखे आख़िरत में अज़ाब थींदो। त पोइ असां तव्हांखे जेको आहे न उहा यानी हिकिड़ी तसल्ली था ॾियूं त जेकॾहिं वाक़ई तव्हांजो मज़हब सही हो ऐं आख़िरत थी ऐं आख़िरत में तव्हांखे अज़ाब थियो त पोइ असां तव्हांजे जेको सज़ाऊं आहिनि न उहे असां पंहिंजे मथां खणंदासीं। तव्हांजे गुनाहनि जो जेको भार आहे उहो असां पंहिंजे मथां खणंदासीं, तव्हांखे ज़रो बि कुझु कोन थींदो। अल्लाह ताला फ़रमाए पियो त इहे जेको इहा ॻाल्हि कनि था न, इहे कूड़ा आहिनि। इहे नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक, जेकॾहिं कंहिं ईमान वारे कुफ़्र इख़्तियार कयो
त पोइ इन जे बार मां, इन जे गुनाह जे बार मां ज़रो बि नथा खणी सघनि। क़यामत जो होलनाक मंज़र जेॾी महिल साम्हूं ईंदो त पोइ हिननि खे ख़बर पवंदी त जेको त छा आहे, हिते ई सम्झनि ई कोन था ॻाल्हि। अल्लाह ताला फ़रमाए पियो इहे जेका ॻाल्हि कनि पिया न, बेशक इहे इन ॻाल्हि में कूड़ा आहिनि। वला यहमिलुन्न अस्क़ालहम, वरी अल्लाह ताला अॻियां फ़रमायो त उहे ज़रूर ब ज़रूर पंहिंजे गुनाहनि जा बार खणंदा ऐं पंहिंजे बारनि सां गॾु ॿिया बार बि खणंदा। छा मतिलबु? जिन खे हिननि गुमराह कयो हूंदो उन्हनि जा बार बि खणंदा। कहिड़े तरीक़े सां? अहिड़े तरीक़े सां जो जिन खे हिननि गुमराह कयो, गुमराह करणु ख़ुदि जो अमल आहे, इहो इन्हनि जो बुरो अमल थियो त पंहिंजा हूअं जेके कुफ़र जा, शिरक जा या ॿिया जेके गुनाह हिननि कया उहे त हूअं ई बार खणंदा, पर जिन खे गुमराह कयो हिननि, इहो बि हिननि जो पंहिंजो इहो बदअमली आहे, इन जो बार बि खणंदा। पर इन जे करे जेके गुमराह थिया हिननि जी गुमराही जे करे उहे आज़ादु थी वञनि, ईअं कोन थींदो। हुननि खे पंहिंजो गुनाह ऐं पंहिंजो बार खणणो पवंदो, हिननि खे संदन गुमराहीअ जो जेको बार खणणो पवंदो। त अॻियां फ़रमाए थो अल्लाह ताला त ज़रूर ब ज़रूर इन्हनि खां पुछियो वेंदो क़यामत जे ॾींहुं उन कूड़ जे बारे में जेको ठाहींदा हुआ, घड़ींदा हुआ, जेके ठाहींदा हुआ त भई असां तव्हांजो बार खणंदासीं, असां तव्हांजो जेको आहे तव्हांखे सज़ा थी त असां पंहिंजे मथां खणंदासीं। इहो जेको मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा कूड़ ठाहींदा हुआ, इन्हनि जे बारे में बि ज़रूर ब ज़रूर हिननि खां पुछा थींदी ऐं पुछियो वेंदो। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे फ़िक्र आख़िरत नसीब फ़रमाए ऐं उन जी तयारी जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना फ़इन लम तग़फ़िर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह वक़िना अज़ाबन्नार। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुकल अफ़्व वल आफ़ियत फ़िद दुनिया वल आखिरह। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुकल अफ़्व वल आफ़ियत फ़िद दुनिया वल आखिरह। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुकल अफ़्व वल आफ़ियत फ़िद दुनिया वल आखिरह। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लम। आमीन आमीन। सुभान।